उथी केक तू कट सालगिरह ते आया सब सजण तो वट सालगिरह ते आया सब सजण तो वट बारी मेणबत्तियूं उथी केक तू कट बारी मेणबत्तियूं उथी केक तू कट सालगिरह ते आया सब सजण तो वट सालगिरह ते आया सब सजण तो वट बारी मेणबत्तियूं उथी केक तू कट बारी मेणबत्तियूं। सिंध टीवीअ जो ही महबूब दोस्त मनमोहींदड़ मेज़बान इरशाद जागीराणी टीवीअ जे दुनिया खां अॻु रेडियो जे दुनिया जो हिकु मक़बूल कंपेयर रहियो आहे ऐं हिन वक़्तु बि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते संदसि मेज़बानीअ में मोतिन माला प्रोग्राम राति जे वॻड़े में रेडियो ॿुधंदड़नि जा मन मोहींदो रहे थो। अल्लाह ताला इरशाद जागीराणीअ खे मिठे आवाज़ सां गॾु गुफ़्तगूअ में सुहिणनि लफ़्ज़नि जी उणत जो अहिड़ो त ख़ूबसूरत ॾांहुं ॾिनो आहे जो ॿुधंदड़ खेसि ॿुधंदा ई रहिजी वेंदा आहिनि। इरशाद जागीराणीअ जी सिंधी ॿोलीअ में तलफ़ुज़ जी अदायगी त एतिरी सुठी ऐं सुहिणी आहे जो संदसि घर जी ॿोली बलोची हूंदे बि रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर खेसि सिंधीअ में अनाउंसर एप्रूव कयो ऐं बाद में लिखण पढ़ण ऐं ॻाल्हाइण जे ख़ुदादाद सलाहियतुनि खेसि कंपेयर बणाए छॾियो ऐं कंपेयर बि अहिड़ो जो जिते ॻाल्हाए रेडियो हुजे या टीवी हू पंहिंजे मिठे आवाज़ ऐं अंदाज़ सां माण्हुनि ते मन हणण में देरी नाहे कंदो। संदसि ॻाल्हियूं दिलनि ते धाड़ा हणंदियूं आहिनि। संदसि मुर्कूं माण्हुनि खे बेहद वणंदियूं आहिनि। रेडियो टीवी ऐं स्टेज जो ही मायानाज़ कंपेयर हिकु बहितरीन शाइर बि आहे। कैसेट जी दुनिया जे ओज में केतिरनि ई फनकारनि इरशाद जागीराणीअ जी शाइरीअ खे ॻायो ऐं ख़ूब नालो कमायो। पेशे जे लिहाज़ खां इरशाद जागीराणी हिकु वकील आहे पर जीअं त संदसि सुर्त ऐं सान्हा में सलाहियतुनि जा भाव तमामु घणा आहिनि उन करे हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ रिसालनि जो एडिटर बि रहियो आहे। टीवीअ जी दुनिया में बतौर न्यूज़ कास्टर इरशाद जागीराणीअ पेर पातो ऐं पोइ संदसि मूड ऐं मिज़ाज मुताबिक़ खेसि राबेल जहिड़ी राति जो मेज़बान रखियो वियो जेको संदसि शीरी गुफ़्तार सबबि ॾिसंदड़नि में बेहद मक़बूल आहे। राबेल जहिड़ी राति जा सॼी दुनिया में तमामु घणा मदाह आहिनि। ही हिकु कामयाब प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम जी कामयाबीअ जो राज़ इरशाद जागीराणी पाण ई आहे। इरशाद जागीराणी पंहिंजे शख़्सियत में मिठो ऐं इंतिहाई सुठो माण्हू आहे। अॼु हिन मन घुरे महबूब दोस्त खे असां दिलि जे गहराइनि सां संदसि जनम ॾींहं ते मुबारकूं ऐं वाधायूं ॾियूं था ऐं दुआ कयूं था त शाल इरशाद जागीराणी मुल्कुनि ऐं टहकनि जा मेलाप करे ऐं ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि जे सातुनि ऐं समातुनि खे सुरूर ईंदो रहे।